न्यूज़ सईदाबाद शहर सां लाॻापियल ॻोठ मंगियूं चचर वासी बेवा औरत मिसमात ज़रीना चचर ज़ाल मरहूम नवाब चचर ऐं मिसमात मुराद ख़ातून चचर उर्फ मुरादी चचर ज़ाल नज़ीर चचर मीडिया जे अॻियां धायो आहे त ॻोठ मंगियो चचर जो वॾेरो अली गौहर चचर सावण चचर ख़ुदाबख़्श चचर यूनिस चचर ऐं शहबाज़ चचर असां औरतुनि खे अकेलो महसूस करे हिरासा करण ऐं घर ख़ाली करे ॻोठ मां लॾाइण जी साज़िश करे रोज़ाना असांजे घरनि जे मथां हवाई फायरिंग था कनि। औरतुनि दायो आहे त असांजा मर्द क़त्ल जे केस में जेलनि अंदरि वाड़ियल आहिनि ऐं नवाब चचर खे हिननि माण्हुनि साज़िश करे ज़हर खाराए क़त्ल करे छॾियो आहे। नतीजे में असांजे घरनि अंदरि असां औरतुनि सां गॾु 8 वरहनि जो मासूम नींगर मौजूदु रहे थो। उन सूरत हाल खे ॾिसी असां औरतुनि सां ज़्यादतियूं ऐं हिरासा कयो पियो वञे। असांजे 4 एकड़नि जी ज़रई ज़मीन ते ज़बरदस्ती कब्ज़ो करे हिन ज़रई ज़मीन अंदरि बीठल बबर ट्राली अंबनि ऐं फ्रूट जा वण वढी छॾिया आहिनि। हुननि न्यूज़ सईदाबाद पुलिस मथां धुर थियण जो इल्ज़ाम हणंदे दायो आहे त असां अहिड़ियूं शिकायतूं खणी वटनि पहुचूं थियूं त पुलिस को बि तदारुक नथी करे। हुननि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह IG पुलिस सिंध DIG पुलिस हैदराबाद ऐं SSP मटियारी समेत मखदूम जमील ज़मा खे अपील कई आहे त खेनि तहफ़ुज़ ॾिनो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।